पाकिस्तान भारत सां जगबंदी मुआहदे ते मुकम्मल अमल दरामद लाइ पुरसम आहे, पर कुछ इलाइक़नि में भारत तरफ़ां भनकड़ी कई पई वञे। उन बावजूद पाकिस्तान तरफ़ां तहमुल जो मुज़ाहरो कयो पियो वञे। जारी कयल बयान में परडी ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त जगबंदी ते अमल सां लाॻापियल मसइलनि खे मुनासिब सतह ते राब्ते ज़रिए हल कयो वञे। जंग जे मैदान में फ़ौजी क़ुवतनि खे बि तहमुल खां कम वठणु घुरिजे। भारत के अगराई जो कामयाब जवाब ॾियण ते मुल्क में शुक्राने जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ भारत जो ग़रूर मिटी में मिलाइण ते हथियारबंद फ़ौजनि समेत क़ौम खे मुबारकबाद ॾिनी। क़ौम खे ख़िताब पई संदसि चवणु हो त पाकिस्तान पहलगाम वाक़े जी आलमी सतह ते अणधुरी जाच याच कई, पर दुश्मन पुस्तलाणियूं ऐं शर्मनाक कार्रवायूं करे बिना जवाब पाकिस्तान मथां जंग मड़ी। पाकिस्तानी शाहीननि कुछ कलाकनि अंदर दुश्मन जे तोपनि खे ख़ामोश कराए छॾियो। पाक फ़ौज जी बहादुरी खे तारीख़ हमेशह यादि रखंदी। अमरीका, चीन, बरतानिया, सऊदी अरब, यूएई, कतर ऐं ईरान समेत समूरनि मुल्कनि जा शुक्रगुज़ार आहिनि जिन ख़िते में अमन लाइ किरदारु अदा कयो। ख़ासि तौर ते अमेरिकी सदर ट्रम्प चाथोरा जे जंगबंदी लाइ अहम किरदारु अदा कयो। परॾेही तजनिकारनि ऐं साफ़िन पारां पाकिस्तान जे फ़ौजी सलाहियतनि जी बाखाण। सिक्योरिटी ऐं दिफ़ाई तजनिकार माइकल क्लर्क जो चवणु आहे त पाकिस्तान चीनी टेक्नोलॉजी इस्तेमालु कई, जेकॾहिं J-10C जहाज़ राफ़ेल किरायो त हैरान कंदड़ आहे। भारत बि ज़रूरु पाकिस्तान जी टेक्निकल सलाहियतनि खां हैरान थियो हूंदो। अमेरिकी साफ़ी नेक्रो ब्रोस्टन जो चवणु आहे त केतिरनि ई ॾींहनि खां सॼी दुनिया पाक भारत जंग बंदी कराइण जी कोशिश कई, पर नाकामी नसीब थी। भारतीय हमले खां पोइ पाकिस्तान मिसाइलनि जो मींहुं वसायो, जंहिं भारत खे गोॾा खोड़ण ते मजबूर कयो। BCB ॾखण एशिया जे रीजनल एडिटर एनिवर्सन उथरजान जो त भारत खे इहो क़बूल करणो पवंदो त पाकिस्तान जी हवाई ताक़त इन खां वधीक बहितर आहे। अमेरिकी परडी खाते जी तर्जुमान टेमी ब्रूस जो चवणु आहे त अमेरिकी सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रूबियो ऐं नायब सदर JD वेंस पाकिस्तान ऐं भारत में जंगबंदी मुआहदे में अहम किरदारु अदा कयो, जेको सदर ट्रम्प जी सोच ते अमल जो नतीजो आहे। ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत समेत केतिरनि ई आला उहिदेदारनि सां टेलीफोनिक राब्ता कया। हू वधीक राब्तनि खे मुमकिन बणाइण लाइ पुरुमीद आहिनि। उमीद आहे त वधीक ॻाल्हियूं इस्लाइती तरीक़े सां अॻिते वधंदियूं ऐं इहो अमल जारी रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाक फ़ौज भारतीय अगराई जो मुंहुं जवाब ॾिनो। पाकिस्तान फ़ौज ते हमेशह यकीन रहियो आहे। पाक फ़ौज भारत जे जोतू फ़ौजी ताक़त खे सख़्तु नुक़सानु पहुचायो। इहो अज़म असांजे अबनदारनि जे बक़ौमी नज़रिए खे ताक़त बख़्शे थो। ऐवान सदर मां जारी कयल बयान में सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी चयो त पाक फ़ौज भारत अणथक महिनत सां असांखे फतह ॾियारी आहे। आर्मी चीफ, एयर चीफ, नेवल चीफ ऐं पाक फ़ौज खे मुबारकबाद पेश कयूं था।
पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पाक भारत जंगबंदी के वॾी कामयाबी करार ॾेई छॾियो। सरकारी टीवी खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो सरदारी चयो त पाकिस्तान भारतीय अगराई जो जवाब ॾिनो ऐं तारीख़ी कामयाबी मिली। भारत मञी वरितो आहे त ॻाल्हि सां ई मसइला हल करे सघजनि था। आलमी बिरादरी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कई। आलमी अखबारों तरफा पाकिस्तान और भारत विच में जंगबंदी बारे ऐलान जी आजियां गॾियल क़ौम के सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जो जुमला है तो उम्मीद है तो पाकिस्तान और भारत विच में जंगबंदी पायदार अमन में किरदार अदा कंदी। ॿिन्ही मुल्कनि में टिके अरसे खां हलंदड़ मसइलनि जे हल लाइ साज़गार माहौल पैदा थींदो। ईरानी पढ़ी वज़ारत जो जुमला है तो ॿिन्ही मुल्कनि के हिन मौक़े ते इस्तेमाल कंदे तकरार घटाइण ऐं ख़िते में पायदार अमन हासिल करणु घुरिजे। जर्मनी तरफा ॻाल्हियुनि ज़रिए तकरार हल करण ते ज़ोर, बरतानिया में भी जंगबंदी जी आजियां कई। उम्मीद है तो पाकिस्तान और भारत विच में जंगबंदी रिगे अरसे ताईं रहंदी। अमरीका ॿिन्ही मुल्कनि में जंगबंदी लाइ बहितरीन किरदार अदा कयो। जारी कयल बयान में बरतानिया में पाकिस्तानी हाई कमिश्नर डॉक्टर मोहम्मद फैसल जो चमड़ा है तो बिलका पाकी में मुलविस जवाबदारनि खे सज़ा मिलण घुरिजे। इहो मुमकिन आहे त पाण जज बणिजी फ़ैसिलो कजे ऐं बमबारी कई वञे। भारत तकरार खे वधाए छॾियो आहे। ख़िते में पायदार अमन लाइ कश्मीर मसइले जो हल ज़रूरी आहे। वर्कशॉप में कार इल्जाम हेठ मामे हथां भाणे जे क़तल जवाबदार गिरफ़्तार। चौक नंबर 82 में जवाबदार शानू उनड़ पंहिंजी भाणे जे इकरा खे बंदूक सां फायर करे क़तल कयो। इतला ते पुलिस पहुची जवाबदार खे हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो। नारी जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चमड़ा आहे त जवाबदार कार इल्जाम हेठ पंहिंजी भाणेजी खे क़तल कयो। रुस्तम भरसा बिंद्रिन में जड़े में औरत कतल, बजड़ा जख्मी। कोट शाह जे कचे में पुरानी तकरार तां बडाणी बिरादरी में झड़ो थी पियो। फारिक में औरत शाहल बडाणी माची पई, बजड़ा जख्मी थी पिया। ॿिन्ही धुरियुनि में छिकताण तेज़। पुलिस पहुची लाश जख्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। चक वेझो हथियारबंदनि छहनि ॻोठाणनि खे अगवा करे विया। पुलिस मौत बचियल भयो थाणी जद में धाड़ेल हिकु ॼणे खे अध रस्ते में छॾे 5 ॼणनि खे अगवा करे खणी पिया। अगवा थियलनि जी अज़ीज़ मलिक, नूर मोहम्मद, फरमान, शफी मोहम्मद, एहसान अब्दुल मजीद ऐं 4 वरिये जे उनीगढ़ सलमा तौर सुञाण कई वई आहे। वारसनि जो मुखबिन जी बाज़ाबी लाइ एहतजाज। संदन चमड़ा आहे त पूरी तौर ते कचे मिलंदड़ ऑपरेशन ऐं ड्रोन हमला बंदि करे मुखबिन खे आज़ादु कराए वञे।
रेती वेझो शैतानी थाणे जद में पुलिस मुक़ाबलो एक जवाबदार मारिजी पियो। पुलिस जमला हित मुक़ाबले दौरान जवाबी फारिग में जवाबदार उमेर मारिजी वियो आहे। मारिजी वियो लुहारी ॿिनि औरतुनि ॿिनि मासूम ॿारनि जे क़त्ल केस में अॻी घुरिबल हो।